सिंध समेत सॼे मुल्क में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। सिंध, पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। मौसमियात खाते पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 26 जुलाई ताईं बरसात जी अॻकथी करे छॾी। मरी ऐं गिलियात में लैंडस्लाइडिंग जो ख़दशो। PDMA पारां समूरनि इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि अॼु सिंध काबीना जो इजलास थींदो। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सॼी सिंध में ॿोॾि मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाहे ॾियण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त ॿोॾि मुतासिरनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾिना वेंदा। जिन वटि मालिकाना हक़ न हुजनि उहे ग़ैर यकीनी वारी सूरतहाल में रहंदा आहिनि। ॿोॾि मुतासिरनि खे मुआशी तौर ते मज़बूत बणाईंदासीं। असांजे सूबे खां इनक़िलाब शुरू थी रहियो आहे। इलेक्शन में सोभ मारण खां पोइ अहिड़ा इनक़िलाबी क़दम खणंदासीं। ॿोॾि सबबि जेको नुक़सानु थियो उनखे आहिस्ते आहिस्ते दुरुस्त करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिरनि सां कयल हिकु ॿियो वाइदो पूरो करे छॾियो। सिंध पीपल्स हाउसिंग तहत हज़ारें ॿोॾि मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण वारो तारीख़ी प्रोग्राम शुरू थी वियो। शुरूआती तौर ते लाड़काणे ज़िले जे 5000 ॿोॾि मुतासिर ख़ानदाननि खे घर ठाहे मालिकाना हक़ ॾिना विया। धामरा गोश में मुनक़िद तक़रीब में PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि मुतासिरनि में घरनि जा मालिकाना हक़ ॾियण जूं सनदूं विरहाए छॾियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻोठ विकिया सांघी आमद। ॿोॾि मुतासिरनि लाइ तामीर थींदड़ घरनि जो जाइज़ो। PP चेयरमैन खे घरनि जी अॾावत बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॿोॾि मुतासिरनि लाइ सिंध पीपल्स हाउसिंग ऐं सरसो जी कोशिशुनि जी वाखाण। सूमर खां हर ज़िले में बरसात मुतासिरनि खे मालिकाना हक़ ॾिना वेंदा। समूरनि डिप्टी कमिश्नर्स खे तयारी लाइ 2 ॾींहंनि जो वक़्तु ॾियां थो। मुतासिरनि खे मिलंदड़ घरनि में सोलर प्लेट्स बि लॻाए ॾिनियूं वेंदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो लाड़काणे में ॿोॾि मुतासिरनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त गुज़िरियल साल ॿोॾि सबबि आज़माइश खे मुंहुं ॾियणो पियो। कराचीअ खां कश्मीर ताईं सिंध जो हर ज़िलो पाणी में बुॾल हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जेनेवा कॉन्फ्रेंस में सिंध जो केस पेश कयो। ईंदड़ आम चूंडुनि में पूरो पाकिस्तान PP खटींदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। ज़राअत ऐं रियल एस्टेट सेक्टर्स ते का नई टैक्स न लॻाई वेंदी। महांगाई में घटिताई आणण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। नाणे वारे वज़ीर इसाक डार क़ौमी असेंबली में IMF मुआहिदे जा दस्तावेज़ पेश करे छॾिया। संदसि चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत जे नाक़िस पॉलिसियुनि सबबि मुल्की मईशत खे नुक़सानु पहुतो। मुल्की नाणे जा ज़ख़ीरा 14 अरब डॉलर्स ताईं पहुची चुका आहिनि। कोशिश आहे त मुल्क खे मुआशी तौर मुस्तहकम करे छॾे वञे। ठटे वेझो गुजे में बीठल क्रेन सां मज़दा ऐं कार टकराइजी वियूं। हादसे में हिकु ॼणो फ़ौत 7 ज़ख़्मी। फ़ौतीअ जो लाश वाक़े वारे हंधि पयल ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। ऐं कंदकोट जे गुलशेर पाड़े मां 8 ॾींहं अॻु अगवा थियल नींगरी बाज़ियाब। पुलिस कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे अलिशबा चन्ना खे बाज़ियाब करायो।